ब्यूरो चीफ वसीम इकबाल ज़िला जे कंबा JUI पारां सारियाले पाणीअ जी हथरादू खोट कणक जो बारदानो न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन मौलाना मोहकमदीन जे अगवाणी अक्सा मस्जिद खां एहतजाजी रैली कढी इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सारियाले फसल जो बिज ऐं भाण सस्ते रक़म में फ़राहम करे आबाद घरनि सां इंसाफ़ कयो वञे। मौलाना मोहकमदीन बिरोही ख़बर मूजिब जमीयतुल उलमा इस्लाम तरफ़ां आबाद घरनि जे हक़नि जी हासिलाई जे लाइ जामिया अक्सा मस्जिद खां मौलाना करीम बख्श बिरोही, मौलाना मोहकमदीन बिरोही, मुख्तियार अहमद खोसो, दरिया खान बिरोही, बिलाल अहमद मीराली, नसरुल्ला रिंद वडेरो, अब्दुल फत्ता मोहम्मद इमरान बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त कणक जो रेट किराए आबाद घरनि सां ज़ुल्म कयो वियो। महांगे रक़म में कणक जो बिज ऐं भाण ख़रीद कंदड़ आबाद घरनि खे बारदानो न ॾिनो वियो ऐं कणक जो रेट हथ सां किराए आबाद घरनि सां ज़ुल्म कयो वियो। खाइण ऐं पीअण जी शयुनि जी क़ीमतुनि में बि घटिताई न आई आहे, जंहिं सबबु ग़रीब आबादगार ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। अॻवाणनि वधीक मुतालबो कंदे चयो त आबाद घरनि खे वक़्त सिर पाणी ॾिनो वञे ऐं सारियाले फसल जो बिज ऐं भाण सस्ते रक़म में फ़राहम करे वधीक इस्तेसाल खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।